जय झूलेलाल दोस्तों। जय झूलेलाल। अॼु मुंहिंजो बाबू यानी त ऋषि जेको आहे पास्ता ठाहिण वारो आहे। इन खां पहिरियों मां हिकु वीडियो विधो हो जंहिंमें हिन ठाहियो आहे इंडियन पास्ता। अॼु ठाहींदो व्हाइट सॉस पास्ता। स्कूल जो प्रोजेक्ट बि आहे त मां चयो अॼु मां वीडियो बि थी शूट करे वठां पई त अचो ॾिसो हिन इहे पास्ता कीअं ठाहिया। सभिनी खां पहिरियों छा कयो मां बाबू? पास्ता। पास्ता में गॾु छा विझंदासीं असां? सॉल्ट। सॉल्ट न, लूणु। सिंधी में छा चइबो? लूणु। गॾु छा विझंदासीं? पानी। पाणी। वेरी गुड। पाणी विझंदासीं और पोइ छा कंदासीं हिनखे असां? तेल डाल। 5 खां 7 मिंट बॉइल करण खां पोइ पास्ता खे छाणीअ में छाणियो अथई और हुन खां पोइ छा विधो अथई हिन में? पानी। पास्ता बॉइल करण खां पोइ जेको पाणी हूंदो उहो छाणे करे साइड करे रखिणो आहे। थधो पाणी विझण सां पास्ता जेके आहिनि हिक ॿिए सां चिपकंदा न आहिनि त थधे पाणी जो इस्तेमालु करिणो आहे और हिन छाणी खे असां साइड करे रखंदासीं। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में छा विझंदासीं? तेल। तेल विझंदासीं 2 खां 3 चमचा और गॾु छा विझंदासीं? बटर। 1 चमचो बटर विझंदासीं। गॾु कहिड़ियूं कहिड़ियूं भाॼियूं खयूं आहिनि असां? ऑनियन, लहसुन, गाजर, बीन्स और कॉर्न। ओनियन मतलब बसर, कैप्सिकम मतलब शिमला मिर्च। गॾु खई आहे बीन्स जंहिंखे असां सिंधीअ में फरियूं चवंदा आहियूं और कॉर्न खयूं आहे मतलब संग जा दाणा। इन्हनि खे असां हल्को सो फ्राई कंदासीं। ॾिसो भाॼियूं फ्राई थी वियूं आहिनि त बाबू इहे भाॼियूं जेके आहिनि साइड करे रखियूं आहिनि और इहे सॼी रेसिपी जेका आहे हिन पाण ठाही आहे। तव्हांखे ॾिसी करे ख़बर पवंदी त इहा रेसिपी कंहिं ॿार ई ठाही आहे। हिकु तई खणंदासीं, उन में तेल विझंदासीं, गॾु विझंदासीं बटर 1 चमचो बटर विझंदासीं और हुन में छा विझणी आहे असांखे? जिंजर नहीं, गार्लिक और सिंधीअ में हिनखे चइबो आहे थूम। 8 खां 10 कलियूं थूम जूं खणणियूं आहिनि, बिल्कुलु सनी सनी कटणी आहे और उनखे असां सौटे कंदासीं और गॾु विझंदासीं 1 चमचो मैदो त गॾु गॾु मां हिनखे सिंधी बि सेखारे रही आहियां। मैदे खे भुञंदासीं और हुन में असां विझंदासीं खीर। वेरी गुड। मूंखे लॻो चवंदे मिल्क। त असां हिन में खीर विझंदासीं लॻभॻि 1 सॼो गिलास भरे करे। पहिरियों अधु गिलास विधो, पोइ वरी अधु गिलास ॿियो विधो आहे। इहा असांजी वाइट सॉस ठहे थी पई। हाणे हिन में असां विझंदासीं पास्ता जो पाणी जंहिंमें असां पास्ता बॉइल कया हुआसीं त पाणी जेको आहे असां फिटी न कयो आहे उहो रखिणो आहे। गॾु विझंदासीं लूणु। जॾहिं मां बाबू हिन में ऑरिगेनो और वाइट पेपर, ब्लैक पेपर विधई त कैमरा बंदि थी वई हुई त उहे सभु ऐड करण खां पोइ असां हिन में विधियूंसीं भाॼियूं। कहिड़ियूं भाॼियूं? जेके असां फ्राई करे रखियूं हुसीं। और गॾु छा विझंदासीं असां? पास्ता जेके असां पहिरियों ई बॉइल करे रखिया हुआसीं। यादि रखो जॾहिं मां पास्ता ठाहींदासीं त हुन पाणी फिटी न करिणो आहे। उहो साॻियो ई पाणी असां यूज़ कंदासीं सॉस ठाहिण महिल। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। बाबू खे इहो मिक्स करणु न पियो अचे त इन में मां थोरी हिनखे हेल्प कई, मिक्सिंग मां कई। इन खां पोइ छा विझंदासीं असां हिन में? चीज़। घणा क्यूब्स? 3 क्यूब्स। इहे असांजा पास्ता रेडी थी विया आहिनि। बाबू हलियो टेस्ट कराइण। टेस्टिंग बि मां ई कई आहे। पास्ता रेडी थी विया आहिनि त हाणे मां टेस्ट कयां थी पई। रियली में जाम सुठा पास्ता ठहिया आहिनि, ॾाढी टेस्ट आहे और इन में हिनजो प्यार बि आहे। वीचारे हेॾी महिनत कई आहे जंहिंमें नया कपिड़ा बि ख़राब थी विया आहिनि। रियली में ॾाढा टेस्टी आहिनि त ज़रूरु ठाहिजो ऐं मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। ऐं तूं खाई ॾिस। मस्त आहिनि न? ॾाढा मस्त आहिनि। ॾाढा मस्त आहिनि। इन सां मां हिनखे सिंधी बि सेखारी। ॾाढा मस्त पास्ता आहिनि। जय झूलेलाल।